नाज़रीन, नौशरो फिरोज़ भरसा ॻोठ लहणो ख़ान चांडियो में चांडिया बिरादरीअ जे ॿिनि भाइरनि मोर चांडियो ऐं बख़्तियार चांडियो में ॿनी जे एकड़ तां छेड़े दौरान ॿ नौजवान सोट मारिजी विया आहिनि। उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी। जी मोहम्मद आदिल अब्बासी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कंदा। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौशर फिरोज़ भरसां ॻोठ लहणो ख़ान चांडियो में चांडिया बिरादरी जे ॿिनि भाइरनि मोर चांडियो ऐं बख़्तियार चांडियो में ॿनी जे एकड़ तां झेड़ो थियो आहे। मेहताब अली चांडियो पुट मोर चांडियो सिधियूं गोलियूं हणी पंहिंजनि ॿिनि सोटनि वसीम अली चांडियो ऐं मोहम्मद यामीन चांडियो खे क़तल करे छॾियो आहे। लाश सिविल अस्पताल में ज़रूरी कार्रवाई लाइ आंदा विया, जिथे सवे माण्हू गॾु थी ख़ौफ़ ऐं हिरासा वारो माहौल थी वियो। ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश खणी ॻोठ पहुता त ॻोठ में कोराम मची वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्त ताईं को बि केस या FIR दाख़िल न थी सघी आहे। आदिल, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।